to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. सिंध सरकार बेटन ते शहर अॾण लाइ जारी कयल सदारती ऑर्डिनेंस ते नेठ ख़ामोशी टोड़े छॾी। सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सदारती ऑर्डिनेंस खे रद्द कंदे फौरी तौर वापसि वठण जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो ट्वीट कंदे चयो आहे त सदारती ऑर्डिनेंस ऐं वालरल कश्मीर में मोदी जे क़दमनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। पीपल्स पार्टी सिंध असेंबली, क़ौमी असेंबली ऐं सेनेट में सिंध जे बेटनि ते गैर क़ानूनी वालार जी भरपूर मुखालफ़त कंदी। सिंध जे सुद समाज वारे वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त बेट सिंध जी मिल्कियत आहिनि जिन ते ऑर्डिनेंस ज़रिए कब्ज़ो नथो करे सघिजे। असां अहिड़े कंहिं बि इंतिज़ाम या तरक़ी खे रद्द कयूं था जंहिंसां मक़ामी माण्हुनि जा हक़ खसिजी वञनि। सिंध काबीना जो हंगामी इजलास अॼु शाम तलब बेटनि जे मामले ते अहम फ़ैसिलनि जो इम्कान। मंडल आइलैंड की जहाँ तक बात है, इसमें पीपल्स पार्टी की हुकूमत ने यानी हुकूमत सिंध ने बाकायदा NOC दी है वफाक को और उनकी मशावरत के साथ ही ये काम हो रहा है। इसमें कोई हड़प करने की चीज़ है नहीं, क्योंकि हर चीज़ बिल्कुल खुल के हो रही है। टेंडर्स होंगे, इंटरनेशनल टेंडर्स कॉल किए जाएंगे। ये मुल्क की तरक्की के लिए बहुत बड़ी संगे मील की हैसियत रखते हैं। ये दो प्रोजेक्ट जो आ रहे हैं, रावी रिवर सिटी और ये बंडल आइलैंड। सिंध जे डिंगी ऐं बुंडाड़ बेटनि ते शहर अॾण लाइ सिंध हुकूमत खां NOC वरिती वई आहे। गवर्नर सिंध इमरान इस्माइल जी दावा। गवर्नर चयो आहे त बेटनि जे हवाले सां समूरा कम खुलियल नमूने थी रहिया आहिनि। हुकूमत तरफ़ां मनसूबनि लाइ टेंडर बि जारी कया वेंदा। बेटनि ते नवां शहर अॾण सां फितरी माहौल मुतासिर न थींदो ऐं तमर जे बेलनि जो बि तहफ़ुज़ कयो वेंदो। कराची में अॻूणे वॾे वज़ीर काइम अली शाह सां संदसि पुट जे लाॾाणे ते ताज़ियत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर चयो त PTI हुकूमत सिंध खे विरहाइण जे ख़िलाफ़ आहे। पंजाब में माण्हू विरहाङो चाहिनि था, पर सिंध में आवाम जी अक्सरियत विरहाङे खे रद्द करे छॾियो आहे। GDA बयान जारी कंदे चयो आहे त सिंध जे बेटनि ते शहर अॾण नाइंसाफ़ी आहे। वफ़ाक़ी सरकार बेटनि बाबति साज़िश खे वाइको करे तर्जुमान सरदार रहीम चयो त सिंध जा बेट सिंध जे अवाम जी मिल्कियत आहिनि। सिंध हुकूमत अवाम जी इजाज़त खां सवाइ बेटनि ते शहर अॾण लाइ NOC कीअं जारी कई? इन मामले ते पीपल्स पार्टी खे सिंध कार्ड खेॾण जो मौक़ो मिलंदो। वफ़ाक़ी हुकूमत फ़ैसिलो वापसि वठे। पीपल्स पार्टी अॻवान राजा परवेज़ अशरफ, PDM जो सीनियर नायब सदर ऐं नून लीग अॻवान शाहिद खाकान अब्बासी सेक्रेटरी जनरल मुक़रर। स्टीयरिंग कमेटी जे इजलास में मुशावरत बाद PDM जे जलसनि जो नओं शेड्यूल पधिरो। पहिरियों जलसो 16 अक्टूबर ते गुजरांवाला, ॿियो जलसो 18 अक्टूबर ते कराची, टियों जलसो 25 अक्टूबर ते कोयटा में थींदो। 22 नवंबर ते पिशावर, 30 नवंबर ते मुल्तान ऐं आख़िरी जलसो 13 दिसंबर ते लाहौर में मुनक़िद करण जो ऐलान। मीडिया सां ॻाल्हाईंदे अहसन इक़बाल चयो त सिलेक्टेड हुकूमत मुल्क जी मईशत तबाह करे छॾी आहे। PDM जो मक़सदु नाअहल हुकुमराननि मां आवाम जी जान छॾाइणु आहे। लाहौर में ॾिठल आख़िरी जलसो मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो जलसो हूंदो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सूदो नवाज़ लीग जे 4 लीह खां वधीक अॻवाननि ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल। लाहौर जे शादरा थाणे ते शहरी बदर रशीद जी दरख़्वास्त ते केस दाख़िल कयो वियो। केस में मरियम नवाज़, राजा ज़फ़रुल हक़, शाहिद खाकान अब्बासी, अयाज़ सादिक, मोहम्मद ज़ुबैर, मरियम औरंगज़ेब, आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म राजा फारूक हैदर ऐं ॿिया अॻवान जवाबदार नामज़द। केस में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त नवाज़ शरीफ़ इदारनि खे बदनाम करण लाइ चिड़ ॾियारींदड़ तक़रीरूं कयूं ऐं भारत जी पाकिस्तान दुश्मन पॉलिसी जी ताईद कई। लीगी अॻवाननि तरफ़ां नवाज़ शरीफ़ जे मौक़िफ़ जी ताईद बि मुजरमानी साज़िश जे ज़िम्रे में अचे थी।
हुकूमत में हिम्मत आहे त बग़ावत केस में नामज़द अॻवाणनि खे हथकड़ियूं लॻाए बग़ावत जो केस मुल्की तारीख़ ते दाग़ आहे। नवाज़ लीग अॻवान शाहिद काकान अब्बासी ऐं अहसन इक़बाल लाहौर में केस दाख़िल थियण ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त हुकूमत बदर रशीद जो सहारो वठण बदिरां सिधी रीत बग़ावत जो केस दाख़िल करे आइन जी हुक्मरानी लाइ ॻाल्हाइण बग़ावत आहे त रोज़ानो बग़ावत कंदा रहंदासीं। PTI पंहिंजी नाअहली लिकाइण लाइ इदारनि खे सियासी जंग में धिके रही आहे। जेको बि आइन जे ख़िलाफ़ हूंदो नवाज़ लीग उन ख़िलाफ़ जंग जारी रखंदी। नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जे तर्जुमान मोहम्मद ज़ुबैर चयो आहे त नवाज़ शरीफ़ सूदो लीगी अॻवाणनि ख़िलाफ़ गद्दारी जो केस इमरान सरकार जी वाइडाइप जो सबूत आहे। गद्दारी जा केस जमहूरियत जी बहाली लाइ PDM जी तहरीक खे रोके नथा सघनि। सियासी ऐं जमहूरी हक़ इस्तेमालु कंदे हुकूमत जे ख़ात्मे ताईं जिदोजहद जारी रखी वेंदी। नवाज़ शरीफ़ खे भारतीयुनि सां मुलाक़ात करण जी ज़रूरत नाहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी तक़रीरुनि ते पाबंदी वारी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। अदालत चयो आहे त दरख़्वास्त गुज़ार मुतमइन न करे सघियो त संदसि कहिड़ा हक़ मुतासिर थी रहिया आहिनि। चीफ जस्टिस अतर बिनला तरफ़ां 5 सफ़नि ते वधियल फ़ैसिलो जारी। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो त सियासी मामलनि खे अदालत में आणणु अवामी मफ़ादनि में नाहे। अहिड़े क़िस्म जूं दरख़्वास्तूं लाॻापियल फॉरम ॾांहुं खणी वञणु घुरिजनि। अदालत शहरी आमिर अज़ीज़ जी दरख़्वास्त खे न ॿुधण जोॻो करार ॾेई छॾियो। नैब जे युवा सरबराह मौलाना फज़ल रहमान नवाज़ लीग अॻवान रिटायर्ड कैप्टन सफ़दर ऐं अमीर मक़ाम ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि बाबति जांच जल्द मुकमल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। अॻवाणनि खे बयान ॾियण लाइ तलब करण जो बि फ़ैसिलो। नैब चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इक़बाल जी सदारत हेठि एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास दौरान मालम जब्बा केस ते पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में कार्रवाई जो जाइज़ो वठण जो बि फ़ैसिलो। नैब चेयरमैन चयो त पाकिस्तान खे करप्शन फ्री मुल्क बणाइण लाइ संजीदगी सां कोशिश करे रहिया आहियूं। केसिस खे मंतकी अंजाम ताईं पहुचाइण नैब जी पहिरीं तरजीह आहे। नवाज़ लीग अॻवान रिटायर्ड कैप्टन सफ़दर जी गद्दारी केस में 10 अक्टूबर ताईं हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। लाहौर हाई कोर्ट गुजरांवाला पुलिस खे कैप्टन रिटायर्ड सफ़दर खे गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। नवाज़ लीग अॻवान खे जांच में पुलिस सां सहकार करण जो हुकुम। सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ी सरकार जी वालार ख़िलाफ़ सिंध में एहतजाज जो सिलसिलो जारी। जैकबाबाद, तंगवाणी, फैज़गंज ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरणा। SDP सरबराह बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ 6 ऐं 7 अक्टूबर ते सॼी सिंध में मुज़ाहिरनि जो ऐलान करे छॾियो। डॉक्टर कादिर मक्सी 11 अक्टूबर ते कराची में मार्च जो ऐलान कंदे चयो आहे त पाकिस्तान में मौजूदु समूरनि सफ़ारतख़ाननि ॾांहुं याददाश्तनामो उमाणियो वेंदो त उहे बेटनि ते सिड़पकारी न कनि। सिंध जे सान्याहवंदन आइलैंड अथॉरिटी जे क़याम खे आइन जे लताड़ करार ॾींदे SDP तरफ़ां 11 अक्टूबर ते ऐलानी मार्च जे हिमायत करे छॾी। कराची में गॾिजाणी दौरान सान्याहवंदन चयो त सिंध जो अवाम धरती जी वहदत ऐं सूबे जी ख़ुदमुख़्तियारी ते राताहू बर्दाश्त न कंदो। सिंध असेंबली सूबे जी वहदत, ख़ुदमुख़्तियारी ऐं वसीलनि जी हिफ़ाज़त लाइ किरदारु अदा करे। इस्लाम कोट वेझो ॻोठ सयूं भील में मुबैना तौर पसंद जी शादी न थियण सां प्रेमी जोड़े खूह में टपो ॾेई छॾियो। झांगरो थाणे जी पुलिस वाक़े हंधि रवाने। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो इतला मिलियो आहे। जोड़े जे फौत थियण बाबति अञा के इतला नाहिनि मिलिया। थी सघे थो त इलाइक़े वासियुनि खेनि बचायो हुजे। वाक़े वारे हंधि पहुचण बैदि इहा हक़ीक़त जी ख़बर पवंदी। महीनो अॻु अगवा थी वियल ख़ैरपुर वासी 6 ॼणा कंदकोट जे कचे मां बाज़ियाब। कंदकोट पुलिस पारां मुग़विन खे मुक़ाबले दौरान बाज़ियाब कराइण जी दावा। इलाइक़े में मुग़विन जी बाज़ियाबी लाइ 30 लख रुपया भुंग भरण जा चौबोल। बाज़ियाब थियलनि में मीरनपल ज़ाहिद, साजिद, शहाबुद्दीन पल, ग़ुलाम कादिर चन्नो ऐं टैक्सी ड्राइवर अशरफ सोलंकी शामिल। वारसनि मूजिबि धाड़ेलनि 6 ॼणनि खे दावत जे बहाने सां घुराए अगवा कयो हो। सरहद भरिसां 2 ॾींहंनि खां गुम नींगर ख़ुदा बख़्श सोलंकी जे अगवा जो शक ज़ाहिर। वारसनि पारां बाज़ियाबी जो मुतालबो। टंडो मोहम्मद ख़ान जे पीरपाड़े में हथियारबंदनि जी फायरिंग में नींगर मारिजी वियो। नींगर सुमेर जान सरंदी जो लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जा कारण मालूम नाहिनि थिया। जांच शुरू कई वई आहे।
सिंध सरकार गाॾियुनि जी ख़रीदारी तोड़े विकिरो नादरा सिस्टम सां जोड़ण जो फ़ैसिलो करे वरितो। एक्साइज़ खाते ऐं नादरा इख़्तियारनि विच में शुरूआती मामला तइ थी विया। सेक्रेटरी एक्साइज़ अब्दुल हलीम शेख चयो आहे त नादरा सां मामला मुकमल थियण बाद गाॾियुनि जी ख़रीदारी ऐं विकिरे जो अमल बायोमेट्रिक ज़रिए नादरा सेंटर्स ते मुकमल थींदो। ख़रीदार खे महीने अंदरि गाॾी पंहिंजे नाले कराइणी पवंदी। नादरा ज़रिए गाॾियुनि जी ख़रीदारी थियण सां बदअमनी जा काफ़ी वाक़िया घटिजी सघनि था। पार्कलैंड ऐं ठट्टो वाटर सप्लाई स्कीम रेफरेंसिस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सूदो ॿियनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत पार्कलैंड रेफरेंस में 20 अक्टूबर ऐं ठट्टो वाटर सप्लाई स्कीम रेफरेंस में 21 अक्टूबर ते शाहिदनि खे तलब करे वरितो। नैब खे शाहिदनि जी पेशी यकीनी बणाइण जी हिदायत। अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे आसिफ ज़रदारी चयो त ओपोज़िशन में हूंदा आहियूं त अहिड़े क़िस्म जा केस ठहंदा रहंदा आहिनि। इहे केसिस असां ॾिसी चुका आहियूं। ख्वाजा आसिफ जे बयान ते ॻाल्हाईंदे आसिफ ज़रदारी चयो त ख्वाजा आसिफ कंहिंजी चुर्च ते बयान ॾिनो हूंदो। संदसि बयान जो मक़सदु ओपोज़िशन खे विरहाइणु आहे। पीटीआई हुकूमत जे मुद्दे ते पुछियल सवाल जे जवाब में आसिफ ज़रदारी चयो त असां त अञा हाणे बिस्मिल्लाह कई आहे। नैब मलीर जे ॿिनि अॻूणनि म्यूनिसिपल कमिश्नर्स खे हिरासत में वठी छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त कराची जे क्लिफ्टन वारे इलाइक़े में कार्रवाई दौरान मकानी इदारनि वारे खाते जे ॿिनि ऑफिसर्स रहमतुल्लाह शेख ऐं मंज़ूर अब्बासी खे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदारनि ते मलीर ज़िले म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में किरोड़ें रुपयनि जी मुबैना घोबिन ऐं जाली बिल ज़रिए फ़र्ज़ी कंपनीज़ खे अदायगी करण जा इल्ज़ाम। नैब ज़रिए जो चवणु आहे त रहमतुल्लाह शेख सूबाई वज़ीर सईद गनी ऐं नासिर शाह जो फोकल पर्सन बि रही चुको आहे। वॾे वज़ीर कुझु अरिसो अॻु खेसि हटाए छॾियो हो। कराची जी एहतसाब अदालत ॿिन्ही ऑफिसर्स खे 10 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते नैब हवाले करे छॾियो। बरतानिया जे शहर ब्रिंडले में मुबैना तौर क़त्ल कयल डॉक्टरियाणी सुमन बलोच ऐं संदसि धीउ वैन मंगरियो जे केस में शक जी बुनियाद ते 2 जवाबदार गिरफ़्तार। बरतानवी पुलिस वारसनि खे आगाह करे छॾियो। वारसनि मूजिबि बरतानवी पुलिस जवाबदारनि जा नाला राज़ में रखंदे चयो आहे त गिरफ़्तार जवाबदारनि मां हिक जी उमिरि 51 ऐं ॿिए जी 56 साल आहे। डॉक्टर सुमन ऐं संदसि धीउ जा ॾे आणण लाइ बि कोशिशूं जारी। सखर में टीएमओ एजाज़ शेख क़त्ल वारे वाक़े जा सीसीटीवी फुटेजिस मंज़र आम ते अची विया। फुटेजिस में नज़र अची रहियो आहे त मोटरसाइकिल सवार हथियारबंद अछे रंग जी कार मथां फायरिंग करे फ़रार थी विया। टीएमओ टंडो ग़ुलाम हैदर एजाज़ अली शेख खे 4 ॾींहं अॻु गोलियुनि जो खाज बणाए क़त्ल कयो वियो हो। पुलिस केस में जवाबदार तौरु नामज़द 2 भाइरनि आमिर ऐं अमजद बाजकानी खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदारनि खां जांच जारी। केस में मक़तूल जे भाउ मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त टीएमओ एजाज़ शेख बैंगलो ख़रीद करण लाइ जवाबदारनि खे 20 लख रुपया ॾिना हुआ। जवाबदारनि न पैसा वापसि कया ऐं न ई बैंगलो ॾिनो। एजाज़ शेख जवाबदारनि खां पैसा घुरिया त खेसि क़त्ल करे छॾियो। सिंध जे तालीमी इदारनि में कोरोना जा केस वधण लॻा। मिठी में उस्ताद ऐं मुलाज़िम कोरोना जो शिकार थियण बाद 6 प्राइमरी स्कूल्स ॿीहर बंदि। इंतिज़ामिया मुतासिरनि खे आइसोलेट थियण ऐं बंदि कयल स्कूल जे शागिर्दनि खे घरनि में रहण जी हिदायत करे छॾी। ॾहरकी में कोरोना जा केस ज़ाहिर थियण बाद सनती इदारनि जे सहकार सां हलंदड़ कॉलेज खे बि बंदि कयो वियो। इंतिज़ामिया पढ़ाई लाइ पहुतल शागिर्दनि खे वापसि मोटाए छॾियो। सूबाई वज़ीर सईद गनी तरफ़ां मलीर जे रज़ाकाबाद वारे इलाइक़े ऐं ठट्टो में तालीमी इदारनि जा दौरा। स्कूल ऐं कॉलेजिस में SOPs ते अमल जो जाइज़ो। सईद गनी चयो आहे त तालीमी इदारनि में SOPs ते अमल खे यकीनी बणायो वञे। ॿार घणा हुजण जी सूरत में समाजी विथी बरक़रार करण लाइ शिफ्ट ज़रिए क्लासिस हलाया वञनि। ठट्टो में सूबाई वज़ीर जे दौरे दौरान तालीमी इदारनि जी इंतिज़ामिया में थरथलो। सईद गनी तरफ़ां इंतिज़ामिया ऐं शागिर्दनि खे कोरोना खां बचाव लाइ SOPs ते अमल यकीनी बणाइण जी हिदायत। ये देखें, ये पूरी स्टोरी मैंने देखी है। ट्रैफिक पुलिस वाले की कोई गलती नहीं है, कोई गलती नहीं है। मेरा अबू सिंध से कटरे में, मुझे खुदा की कसम ये बोल रहा है गालियां दे रहा है, क्यों हमें भर्ती किया है मुझे बताओ।
कराची जे इलाइक़े गुलशन इकबाल में नो पार्किंग में गाड़ी बीहारण खां मना करण ते शहरी जो ट्रैफिक एहलकार ते तशद्दुद। शहरिन जवाबदार मोहम्मद फराज के पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। केस दाख़िल। ट्रैफिक पुलिस जे तर्जुमान मूजिब शहरी ट्रैफिक एहलकार के धमकी ॾिनी त हू डिप्टी सेक्रेटरी जो पुट आहे, खेसि नौकरी मां कढाए छॾींदो। मकसूदो रिंद वेझो ॻोठ अलवरायो रिंद में छितन कुतन मासूम नींगरी के ॾाढ़े संदसि मुंहुं पटे छॾियो। मकसूदो रिंद जी अस्पताल में वैक्सीन न हुजण करे ज़ख़्मी ॿारड़ी नाहिला धी महरम रिंद शहदाद कोट रेफर। इलाइक़े वासिन दाहियो आहे त ॻोठ भरिसां कब्रिस्तान में छितन ऐं रोलू कुतन जो वॾो आज़ार आहे। शिकायतूं करण बावजूदि इंतज़ामिया क़दम नथी खणे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।